अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज पाण सिखंदासीं चाइनीज़ जा नवा 12 अखर। तो दोस्तों अज जो जेको पंहिंजो लेसन है चाइनीज़ जो क्वेश्चन वर्ड्स, मतलब जेके सवालनि में जेके इस्तेमाल थींदा आहिनि लफ़्ज़, उहे चाइनीज़ कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल कंदा आहिनि ऐं किथे किथे कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल कंदा आहिनि, उन्हनि जे बारे में अॼु जो जेको पाण लेसन पढ़ंदासीं उनखे पाण चवंदासीं क्वेश्चन वर्ड्स लेसन। तो सभ खां पहिरियां चाइनीज़ जो जेको वर्ड आहे उहो आहे शनमा। शनमा मीन्स इंग्लिश जो मतलब थींदो वाट, या पाण सिंधी में जो मीनिंग थींदी छा जे लाइ जेको चाइनीज़ जो वर्ड इस्तेमाल थींदो उहो आहे शनमा। शनमा मतलब वाट। उनखां पोइ चाइनीज़ जो ॿियो वर्ड आहे शे मतलब हू, या पाण चऊं केरु। हू या केर जे लाइ जेको चाइनीज़ जो वर्ड इस्तेमाल कंदा आहिनि या पाण चाइनीज़ वर्ड इस्तेमाल कंदा आहिनि उहो थींदो शे। तंहिंखां पोइ पाण पढ़ंदासीं चाइनीज़ जो जेको वर्ड आहे ना, जंहिंजी मीनिंग आहे इंग्लिश में विच ऐं सिंधी मीनिंग आहे कहिड़ो, या पाण चऊं विच या कहिड़ो जा जेके जुमिला आहिनि, या पाण चऊं विच या कहिड़ो जा जेके सुवाल थींदा या थियनि था उनमें जेको चाइनीज़ जो वर्ड इस्तेमालु थिए थो उहो आहे ना, या उनखे चयो वेंदो आहे ना। उनजी मीनिंग आहे विच या कहिड़ो। उनखां पोइ चाइनीज़ जो जेको वर्ड आहे नाली। नाली मतलब वेयर या किथे। वेयर या किथे जा जेके जुमिला आहिनि उनमें जेको चाइनीज़ जो वर्ड इस्तेमालु थींदो उनखे पाण चवंदासीं नाली, या उहो वर्ड जेको या जुमिलो स्टार्ट थींदो उहो नाली सां स्टार्ट थींदो। तंहिंखां पोइ पाण हलंदासीं ॿी स्लाइड ते। उनमें चाइनीज़ जो जेको पहिरियों वर्ड आहे उहो आहे शनमा शेखू मतलब वैन, या पाण सिंधी में जी मीनिंग पढ़ूं कॾहिं, या पाण ईअं चऊं जेके चाइनीज़ वैन या कॾहिं जा जेके सवाल या कंदा आहिनि या सवालनि में जेके वर्ड इस्तेमालु थींदो आहे उनखे पाण चऊं शनमा शेखू मतलब कॾहिं, या पाण चऊं वैन। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो जेको ॿियो वर्ड आहे वे शनमा मतलब वाह, या पाण चऊं सिंधी में जी मीनिंग थींदी छो, या वाह जा जेके जुमिला आहिनि उनमें थींदो चाइनीज़ जो जेको वर्ड इस्तेमालु थींदो उहो थींदो वे शनमा। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो नंबर 10 ते वर्ड आहे ज़नमा मतलब हाउ या कीअं, या पाण चऊं कीअं ऐं हाउ जा जेके क्वेश्चन्स आहिनि उनमें जेको वर्ड इस्तेमालु थींदो उहो थींदो ज़नमा। उनखां पोइ चाइनीज़ जेको वर्ड आहे उहो आहे दोशाओ। इनजी मीनिंग थींदी हाउ मच या केतिरो, या पाण चऊं केतिरो या हाउ मच जे लाइ जेको क्वेश्चन जो वर्ड इस्तेमालु थींदो उहो चाइनीज़ चवंदा दोशाओ मतलब केतिरो, दोशाओ, या पाण चऊं हाउ मच के चवंदा चाइनीज़ दोशाओ केतिरो। तंहिंखां पोइ पाण जेको स्लाइड जो जेको पहिरियों अखर आहे उहो पढ़ंदासीं चाइनीज़ में ची मतलब हाउ मैनी। उनखां पोइ सिंधी में पाण चऊं केतिरा, ची मतलब हाउ मैनी या केतिरा चाइनीज़ में चवंदा आहिनि ची के। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो वर्ड आहे नागा माने विच वन, कहिड़ो हिकु। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो वर्ड आहे हुज़ जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो आहे शेदा मतलब कंहिंजो, या पाण चऊं हुज़ या कंहिंजो जो जेके क्वेश्चन में चाइनीज़ जो जेको वर्ड इस्तेमालु थींदो उहो आहे शेदा। उनखां पोइ चाइनीज़ जो जेको वर्ड आहे दोएमा मतलब राइट या इज़ दैट करेक्ट, सही न या आहे न, राइट या इज़ दैट करेक्ट, दोएमा। तो दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे अॼु जो लेसन ॾाढो पसंदि आयो हूंदो ऐं इन मां घणो कुझु सिखिया हूंदा। ऐं वधीक पुछण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल ते कमेंट्स कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे वधि खां वधि शेयर ऐं सब्सक्राइब कंदा। तव्हांजी महिरबानी। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़, शुक्रिया।